नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे खिपरो में ख़बर ॾींदा हलूं त खिपरो में वज़ीर आज़म इमरान ख़ान पारां एहसास कफ़ालत प्रोग्राम में मुस्तहिक़ औरतुनि खे इमदादी रक़म 12,000 ॾियण जो अमल शुरू कयो वियो। इन सिलसिले में DC सांगड़े इमरान हसन ख्वाजा जे हुकुम ते लूणखाण में एहसास कफ़ालत इमदाद सेंटर मुक़ररु कयो वियो, जिते इंतज़ामिया पारां मुस्तहिक़ औरतुनि खे पैसा ॾियण जो अमल शुरू कयो वियो। इन मौक़े ते रश खे कंट्रोल करण जे लाइ पुलिस ऐं रेंजर्स जो वॾो अंग सेंटर ते मुक़ररु कयो वियो आहे। हुन बावजूदि लूणखाण इमदादी सेंटर ते औरतुनि जी तमामु घणी रश नज़र आई है। कोरोना एमरजेंसी बावजूद खिपरो पुलिस ऐं खिपरो इंतजामिया औरतुनि जी रश ख़त्म करण बजा खेनि हजूम जियां सेंटर में गॾु करे विहारे छॾियो। इन करे सिंध हुकूमत पारां कोरोना खे ख़त्म करण लाइ कयल कोशिशनि खे सिंध हुकूमत जे पंहिंजे इंतजामिया कोरोना एमरजेंसी जी संगीन भंजकड़ी कंदे समय माण्हुनि खे मुफ़ासिले ते विहण बजा गॾु विहारे छॾियो। जॾहिं त पैसा वठण जे लाइ आयल अक्सर औरतुनि पंहिंजे मासूम ॿारनि खे बि पाण सां गॾु खणी आंदो आहे। एजेंट माफ़िया सरगर्म इंतजामिया अॻो निंड में सुतल आहे। घणा मिलिया आहिनि? 11,000 वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।